सत्तावीही आईनी तरमीम के हवाले से वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ इत्तेहादुन सा मुशावरत जो अमल तेज करे शुरू वज़ीर-ए-आज़म सा MKM मुस्लिम लीग काफ आई तरीके इस्तेहकाम पाकिस्तान के अगवाड़न की मुलाकात वज़ीर-ए-आज़म इत्तेहादी अगवाड़न के 27वीं आईनी तरमीम के मकसदन बाबत एतमाद में वरतो MKM मकानी हुकूमतुन के इख्तियार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। मुत्तहदा जी तर्जुमान मौजूद वज़ीर-ए-आज़म मकानी इदारन बाबत MKM जो मसवदो आईनी तरमीम में शामिल करण की खातरी कराए। 27वीं आईनी तरमीम बाबत पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु शाम 7 वॻे थी रहियो आहे। इजलास में तरमीम के नुक़्तनि ऐं मक़सदनि बाबत गौर वीचार कयो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी पार्टी अगवाड़नि खां 27वीं आईनी तरमीम बाबत तजवीज़ वठंदो। 27वीं आईनी तरमीम में 18वीं तरमीम रूल बैक पर न ॾींदासीं। 27वीं तरमीम में कुछ अहिड़ा नुक़्ता आहिनि जिन जी ज़रूरत आहे। बाक़ी NFC में सूबनि जे हिस्से बाबत शिक ख़त्म करण न ॾिबी ऐं नई कटौती क़बूल कंदासीं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब सनद चवण आहे त वफ़ाक़ी हुकूमत पाण चयो आहे त 27वीं आईनी तरमीम ते बहस थींदो, तंहिं करे वक़्त खां अॻु ॻाल्हाइण तकरारी बणिजी वेंदो। पीपल्स पार्टी जी पोज़ीशन 18वीं तरमीम ऐं NFC बाबत वाज़ी आहे। 27वीं तरमीम थी त पोइ सम्झाइबो त मूं छो पए कए। सिंध में तालीम के मैदान में आलमी बैंक ऐं ग्लोबल पार्टनरशिप फॉर एजुकेशन जो नुमाया किरदार रहियो आहे। आलमी बैंक ऐं ग्लोबल पार्टनरशिप फॉर एजुकेशन जी फनी सरकार से सिंध जो तालीमी निज़ाम शदीद बढ़ाए रहिया आहियूं। भाईवारनि जी सरकार से सूबे में तालीमी सुधारनि में वधीक तेज़ी आंदी कई वञे। SAMRS न रुगो सिंध पर सॼे पाकिस्तान लाइ बहितरीन मॉडल आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में स्टूडेंट अटेंडेंस मॉनिटरिंग एंड रीडर सिस्टम की तक़रीब के खिताब। सिंध हुकूमत तरफा शहरी सिक्योरिटी के वधीक इस्तायतो बणाइण लाइ अहम फ़ैसिलो पीपल्स बस सर्विस ऐं EV टैक्सी सर्विस जी इनडोर ऐं आउटडोर कैमराउनि खे सेफ सिटी नेटवर्क सां ॻंढियो वेंदो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमर सां कराची में सीड़पकारनि जे वफ़द जी मुलाक़ात। सीड़पकारनि EV टैक्सी मनसूबे के ढांचे चार्जिंग स्टेशन के क़याम ऐं ऑपरेटिंग मॉडल्स बाबत तजवीज़ूं पेश कयूं। शरजील इनाम मेमर जो चवण आहे त पीपल्स बस सर्विस ऐं EV टैक्सी सर्विस में इन इंटेलिजेंट ट्रांसपोर्ट सिस्टम के सेफ सिटी प्रोजेक्ट में ॻंढियो वेंदो। फ़ैसिले जो मक़सद अवामी ट्रांसपोर्ट के निज़ाम खे महफूज़ कराइण शहरी इलाइक़नि में सिक्योरिटी खे जदीद करणु आहे। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में दहशतगर्दी की रोकथाम लाइ ॻाल्हियुनि जो टियों दौर अॼु तुर्किया के शहर इस्तंबुल में थींदो। तुर्किया के परॾेही वज़ारत मौजूद इजलास में ॿई मुल्क जंगबंदी लागू करण जे तरीक़ेकार खे अपनी शक्ल ॾींदा ऐं हिकु निगरानी निज़ाम क़ाइम करण ते इत्तेफ़ाक़ थियो आहे जेको जंगबंदी जी धनकड़ी ते कार्रवाई यकीनी बणाईंदो। दिफ़ाई वज़ीर ख़ारजा आसिफ जो चवण आहे त असांजो मुतालबो आहे त अफ़गान सरज़मीन तां दहशतगर्दी न थिए। ॻाल्हियुनि में अधराई जो इम्कान हूंदो आहे तॾहिं इहे ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि। पाकिस्तान जो हिकु ई मौक़िफ़ आहे त अफ़गानिस्तान जी सरज़मीन तां पाकिस्तान ते हमला बंदि कया वञनि। उम्मीद आहे त खिते में अमन जे क़याम लाइ अफ़गान तालिबान दानिशमंदी सां कमु वठंदा। PTI बानी जो सोशल मीडिया ते पैगाम मज़म्मत जोॻो आहे। हीउ हिकु पाण खे पसंदि कंदड़ शख़्स जो एतिराफ़ आहे जेको इक़्तिदार लाइ पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण ते राज़ी आहे। PTI बानी जा लफ़्ज़ मोदी जी ॿोली ऐं दुश्मननि जे बयाननि सां मिलनि था। अॻूणे वज़ीर-ए-आज़म जी सियासत इदारनि खे कमज़ोर ऐं क़ौम खे विराए छॾियो। BP अगवार शाज़िया तमरी जो बयान। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जो ब्रुनाई दारुल-इस्लाम जो दौरो। पाकिस्तान ऐं ब्रुनाई विच में दिफ़ाई सहकार वधीक मुस्तहकम बणाइण ते इत्तेफ़ाक़। IFPR मौजूद जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा ब्रुनाई जे सुल्तान समेत ॿियनि इख्तियारनि सां मुलाक़ातूं कयूं। ब्रुनाई जी क़यादत पाक फ़ौज जे किरदार ऐं क़ुर्बानियुनि जी वाखाण कंदे दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जी क़ुर्बानियुनि खे ख़राज तहसीन पेश कयो। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा डिफेंस अकेडमी ऐं मुआरा नेवल बेस जो बि दौरो कयो। पाकिस्तान जे इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम जे किरदार ते रोशनी विधी। रॉयल ब्रुनाई आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स में जनरल साहिर शमशाद खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। लाइन ऑफ कंट्रोल जे ॿिन्ही पासनि खां कश्मीरी अॼु शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहिनि। डोगरा फोर्ट 6 नवंबर 1947 ते जम्मू कश्मीर में ज़ुल्म जे इंतिहा करे कश्मीरी मुसलमाननि जी नस्लकुशी कई हुई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण आहे त भारत जो गैर क़ानूनी कब्ज़ो अॼु बि कश्मीरियुनि जा
हक खसी रहियो आहे। 6 नवंबर 1943 जो सानहो नंढे खंडी ताली जो बदतरीन कत्लेआम आहे। डोगरा फौज RSS ऐं हथियारबंदनि जथनि जम्मू में 2 लख खां वधीक मुसलमाननि खे शहीद कयो। मीरपुर माठेले भरसा राउंटी जे कच्चे में शर सीलरा खूनी तकरार बीहर भड़की उथियो। 6 ॼणा क़तल। गोश महबूब सीलरो में हथियारबंदनि जे हमले में 60 खां वधीक ज़ख़्मी और टुब ज़ख़्मियुनि में शामिल ॻोठाणनि ॿुधायो त शर बिरादरी जे 100 खां वधीक हथियारबंदनि ॻोठ ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी। मार्जी विलन में हमीद सीलरो, सोभो सीलरो, अली गुहर झोंदो, इब्राहिम सीलरो, अयाज झोंदो, हाजी सीलरो शामिल हुए। नसीबतान खेज़ इलाके में ॾहकाव पकड़िया। घोटकी में राउंटी जे कच्चे में 2 धुरनि में खूनी तकरार तां 6 ॼणनि जी कतल ऐं 7 ॼणनि जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े जो घरू वज़ीर जाल हिसल इंजार नोटिस वरितो। SSP घोटकी खां वाक़े जा तफ़सील तलब। घरू वज़ीर हिदायत कई त वाक़े में मुनज़्ज़र जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जी ख़ासि टीम जोड़ी वञे। नूरियाबाद वेझो मोटरवे ते 2 धारदार हादसनि में 1 ॼणो फौत, 12 ज़ख़्मी। लकी सीमेंट फैक्ट्री वेझो कराची खां हैदराबाद वेंदड़ सुजुकी पिकअप सां हादसो पेश आयो। हादसे में औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी। ट्रॉमा सेंटर नूरियाबाद मुंतक़िल। नूरियाबाद वेझो मोटरवे ते ई मोटरसाइकिल खे अणॼातल गाॾी जो टक्कर। 1 ॼणो फोर्ड 40 जी सुञाणप मोटरसाइकिल सवार हसन अब्बासी नाले सां थी।